हेडलाइन संवादियों खबर हैदराबाद में शेयर कंदासीं। हैदराबाद में फैशन में कोताही के इल्जाम हेठ नसीम नगर चौकी इंचार्ज मुअत्तल कयो वियो आहे। एसएसपी पारां ॿिनि सब इंस्पेक्टर समेत 5 एहलकारनि जूं मुक़ररियूं ऐं बदिलियूं कयूं वियूं। साजिद आमिर सदसोई नसीम नगर थाणे ते मुक़रर सब इंस्पेक्टर फरहानुद्दीन मेमण के मुअत्तल कयो वियो आहे। पोस्टिंग जे इंतज़ार में वेठल वज़ीर अहमद विरोही के नसीम नगर चौकी इंचार्ज मुक़रर कयो वियो। खबर हैदराबाद में शेयर कई पिया। हैदराबाद में फर्सन में कोताही के इल्जाम हेठ नसीम नगर चौकी इंचार्ज के मुअत्तल कयो वियो आहे। एसएसपी पारां ॿिनि सब इंस्पेक्टर समेत 5 एहलकारनि जूं मुक़ररियूं ऐं बदिलियूं कयूं वियूं। साजिद आमिर सदसोई नसीम नगर थाणे ते मुक़रर कयो वियो आहे। सब इंस्पेक्टर फरीदुद्दीन मेमण के मुअत्तल कयो वियो। पोस्टिंग जे इंतज़ार में वेठल वज़ीर अहमद विरोही के नसीम नगर चौकी इंचार्ज मुक़रर कयो वियो आहे। हैदराबाद में फर्सन में कोताही के इल्जाम हेठ नसीम नगर चौकी इंचार्ज मुअत्तल कयो वियो आहे। एसएसपी पारां ॿिनि सब इंस्पेक्टर समेत 5 एहलकारनि जूं मुक़ररियूं ऐं बदिलियूं कयूं वियूं आहिनि। हैदराबाद में तफ़सील मालूम कंदासीं शबीर अबड़ो खां। जी शबीर, मुक़ररियुनि ऐं बदिलियुनि बाबति आगाह कजो। जी बिल्कुल, एसएसपी हैदराबाद फर्जन में कोताही के इल्जाम हेठ नसीम नगर पुलिस फोर्स के इंचार्ज के मुअत्तल करे छड़ियो है। गॾोगॾु 2 सब इंस्पेक्टर ऐं 3 एएसआई समेत 5 पुलिस अमलदारनि जूं मुक़ररियूं ऐं बदिलियूं कयूं वयूं आहिनि। एसएसपी साजिद अमीर सदोदई नसीम नगर थाणे ते मुक़रर सब इंस्पेक्टर फरहानुद्दीन मेमण के मुअत्तल करे लाइन हाज़िर करे छड़ियो है। पुलिस लाइन में पोस्टिंग के इंतजार में वेठल वज़ीर अहमद विरोही के नसीम नगर पुलिस फोर्स के इंचार्ज तौर मुक़रर कयो वियो आहे। साॻी पुलिस लाइन में सब इंस्पेक्टर सैयद नदीम रुज़वी के सीआई सेंटर ऐं टंडो जाम वल्फा मददगार के इंचार्ज एएसआई इरफान अली सपियो के सीआई सेंटर मुक़रर कयो वियो आहे। जॾहिं त सीआई ने मुक़रर एएसआई रोशन अली उनड़ के इंचार्ज मददगार पुलिस टंडो जाम मुक़रर कयो वियो आहे। सीआई पुलिस में एएसआई मोहम्मद फैसल गोई के बदली करे सीआई ब्रांच एसएसपी ऑफिस में मुक़रर कयो वियो आहे। ॼाणायल बदिलियुनि ऐं मुक़ररनि बाबति एसएसपी पारां नोटिफिकेशन भी जारी कयो वियो आहे। जी मेहरबानी शबीर अबड़ो तफ़सील जे लाइ।